अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं आहियां अली हसन अब्बासी। जेकॾहिं तव्हां मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी इनखे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। ज़िंदगी महसूस कयो। तरीक़ो नंबर 22। फ़रिश्ता सिफ़त रहमत माणियो। हिकु कार्ड या कागज़ ते हेठियनि लफ़्ज़नि जो तर्जुमो लिखो त जीअं तव्हां पंहिंजी फ़रिश्ता सिफ़त रहमत माणे सघो। उहे कार्ड कागज़ तव्हांखे उहे अखर मुयसर कंदा जेके तव्हांजे अंदरूनी हयातीअ जे मुख़्तलिफ़ रंगनि खे ध्यान में रखंदा। सादगी, बेताबी, दरमियान, बेसाख्तगी, उत्साह, ईमानदारी, मज़ाह, हिम्मत, सच, सूंह, आहंग, तख़लीक़कारी, हमदर्दी, मुआफ़ करणु, नरमाई, एतक़ाद, सम्झणु, आज़ादी, मुहब्बत, इख़लाक़ी बुलंदी, तवाज़ुन। हाणे उन्हनि कार्डनि खे पंहिंजे साम्हूं पखेड़ियो। कंहिं बि मसइले खे ध्यान में आणियो, ख़ुदा जी मदद तलब कयो। कंहिं बि कार्ड खे चूंडियो ऐं उन जे तर्जुमे ते ध्यानु ॾियो। हाणे उन जे बाज़ ऐं रहमत जे ख़ूबियुनि खे माणणु शुरू कयो। पंहिंजे आफ़ाक़ी राबतनि खे सगारो कयो ऐं हैरत अंगेज़ शयूं अव्हां जे साम्हूं अचणु शुरू थी वेंदियूं। तरीक़ो नंबर 23। पक रखो तव्हां बहितरीन जा हक़दार आहियो। जे तव्हांखे उहा पक न आहे तव्हां बहितरीन जा हक़दार आहियो त तव्हां पोइ पंहिंजे हयातीअ में ॼण सुठियुनि शयुनि खे दाख़िल करणु ई नथा घुरो। छा तव्हां सम्झो था त अव्हांजे ख़्वाबनि खे साबियां थियणु घुरिजे? छा तव्हां ज़िंदगीअ पारां बहितरीन आछ जा हक़दार आहियो? छा तव्हां सम्झो था त तव्हांखे घणो कुझु न घुरिजे या तव्हां कंहिं बि शइ जा हक़दार न आहियो? पंहिंजे एतक़ाद खे चङी तरह चकासियो त तव्हां छा जा हक़दार आहियो। हर हर उहो जुमिलो वरजाईंदा रहो, मूंखे ज़िंदगीअ में बहितरीन घुरिजे। कार में चओ, शावर जे हेठां चओ, बसि एतबार कयो त अव्हां बहितरीन जा हक़दार आहियो ऐं अव्हां वाक़ई बि इहो हासिल करे वठंदव। तरीक़ो नंबर 24। वाधूअ खे नुमायां कयो ऐं काटूअ खे ख़तमु कयो। ख़्याल सघ हूंदा आहिनि, तव्हां ध्यानु ॾींदव त उहे सघारा थींदा। काटू सोचींदव त तव्हांजे हयाती उदासीअ जे घेरे में फासंदी वेंदी। काटूअ खे वाधूअ सां मिटायो। जे अव्हांखे कावड़ थी अचे त पंहिंजे हयातीअ जो वॾे में वॾो मुहबती ख़्यालु सोचियो। ॿिन्ही ख़्यालनि लाइ हिकु ई वक़्तु का जाइ नाहे, को बि हिकिड़ो सोचे सघिजे थो। जे तकड़ महसूस थी थिएव त अखियूं बंदि कयो ऐं कंहिं पुरसुकून माठीणे मंज़र खे यादि कयो। जे तव्हांखे शिकस्त महसूस थिए थी त वरजायो, मां खटियल आहियां। जॾहिं असीं पंहिंजनि ज़हननि खे ख़ूबसूरत ख़्यालनि सां भरियूं था त असांजी दुनिया बि ख़ूबसूरत जाइ बणिजो वञे।